हिकिड़े अंग्रेज़ खे नंढे हूंदे ख़ौफ़ थींदो हुयो। जॾहिं हू वॾो थी वियो तॾहिं बि उनजो उहो जेको ख़ौफ़ हुयो उहो न वियो। हीउ हमेशह इहो चवंदो हुयो त मां सोचां थो, मां सम्झां थो, मूंखे इहो महसूसु थियो थिए त शायदि जंहिं जाइ ते मां सुम्हां थो, जिते मुंहिंजो बेड आहे, उन जे हेठां कोई आहे। हिकु दफ़े ई हिकिड़े डॉक्टर माहिर नफ़्सियात वटि वियो ऐं उनखे पंहिंजो हिन मसइलो ॿुधायो। माहिर नफ़्सियात डॉक्टर उन अंग्रेज़ खे चयो त मां तुंहिंजो इलाजु कंदुसि ऐं हफ़्ते में तोखे 3 दफ़ा मूं वटि अचिणो पवंदो ऐं हर दफ़े अचण जे दौरान तोखे 2000 रुपया फीस ॾियणी पवंदी। अंग्रेज़ चयो ठीकु आहे, मां सोचां थो इन ॻाल्हि ते ऐं उनखां पोइ मां तो वटि इलाज जे लाइ ईंदुसि। अंग्रेज़ जो वियो त 1 साल ताईं उहो वापसि ई न आयो। 1 साल खां पोइ इत्तेफ़ाक़ सां उन माहिर नफ़्सियात की उन अंग्रेज़ सां कंहिं फंक्शन में मुलाक़ात थी। अंग्रेज़ उन डॉक्टर खे चयो त जंहिं इलाज जे लाइ तव्हां हर हफ़्ते मूंखां $6000 पिया वठो, उहो मुंहिंजो मसइलो हिकिड़े पाकिस्तानीअ सिर्फ़ु हिकिड़ी बोतल ते ऐं हिकिड़ी बिरयानीअ जी प्लेट ते ख़तमु करे छॾियो। ऐं ॾिसो, मां उहे फीस जा पैसा बचाए कार वरिती आहे जेका साम्हूं बीठी आहे। डॉक्टर इंतिहाई हैरान परेशान थियो ऐं अंग्रेज़ खां पुछियईं त उन तोखे आख़िरकार कहिड़ो इलाजु ॾिनो, महिरबानी करे मूंखे ॿुधायो। अंग्रेज़ डॉक्टर खे ॿुधायो त मूंखे उन पाकिस्तानी ॿुधायो त तूं ईअं कर जो बेड कमरे मां कढी छॾ या विकिणी छॾ, फर्श ते गतो विछाए ऐं उन ते सुम्हंदो कर, तुंहिंजो मसइलो हमेशह जे लाइ ख़तमु थी वेंदो।